फ़ौज वञण खां बाद कहिड़ा सितम कया उम्मत मुस्तफ़ा सैयदा ज़हरा बाबे जी मज़ार ते अजीब वेण कंदी बाबा वो मुंहिंजी कमर झुकी वई अथई। ओ बाबा जन के पार तूं करे वियो आहीं वो बाबा वार रंग बदलाए विया थी बाबा तोखे भी अञा चंद ॾींहं मस गुज़रिया आहिनि वो बाबा न मां वेही थी सघां न उथी वो बाबा जन हथनि सां चकियूं हलाए हलाए हसनैन खे पालींदीअमि मुंहिंजा बाबा उन्हनि हथनि सां ज़हरा तस्बीह पढ़ी नथी सघे रोई पियो आं त सैयदनि को माफ़ी वठी जुमिलो थो पढ़ां बाबे खे दां ॾेई चए थी बाबा जंहिं दरवाज़े ते बीही बीही क़ुरान पढ़ंदो बाबा ॿुधाइण आई आहियां बाबा उहो मुंहिंजो दरवाज़ो सड़ी वियो अहिड़ी अजीब दाल नहीं नबी जी कब्र हली वई आहे रोई चई बाबा मुंहिंजो मोहसिन मारिजी वियो बाबा मुंहिंजो मोहसिन खुसी वियो बाबा दर्द दिल ॾसण आहियां जंहिं दरबार में वेंदो टे कलाक बीठी रहियमि कंहिं वेहण जो न चयो मां चवंदो आहियां ज़हरा बाबे जी दरबार वतन मदीनो उन ज़हरा ते छा गुज़री हूंदी जेका इन वेड़े जी नंढड़ी बतूला मुंहिंजो साईं मसाए पढ़े पियो न सकीना जो जेका बिही बिही जो दरबारनि में थकजी वई सजाद खे हथ वधी ते बि अदा मां थकजी पई रोई रोई सकीना चे थी अदा सजाद बाबे जे कातिल खे जो मूंखे मौत चमाटूं न हणे दुख ऐं दर्द जॾहिं वधंदा हुयसि सजाद सां न उन कारी सां ॻाल्हाईंदी हुई जेको नोके नेज़ा ते क़ुरान पढ़ंदो रोई रोई चवंदी ही मुंहिंजा ग़रीब बाबा पुछ पुछनि खां ओ बाबा मां कंहिंसां मार न कयां जंहिं जाइ ते जाइ मिलंदी आहे वेही रहंदी आहे बाबा मां वेही वेही वक़्त थी गुज़ारियां इहो हक़ आहे इहो हक़ आहे अखियों साफ करे एक मरतबा सलवात पढ़ो मोहम्मद आलम तेरी बाबा कुछ न मां सजाद साके मां कया जे जाए ते मिले वेई वक्त थी गुज़ारिया पढ़ा रोई जवान पढ़ा ओ बाबा न मां सिधी सुम्ही थी सघां सिधी दिस मां मुंहिंजी पुठीअ जा ज़ख़्म जा ॾुख ओ बाबा तुंहिंजा दुश्मन करबला खां वठी हिन मंज़िल ताईं पुठीअ ते बाविया ओ मुंहिंजा बाबा न सजे सुम्ही थी सघां न खबे ओ बाबा सजे थी सुम्हां हे रुख़सार थे दुखे
दुआ घुरो शल तव्हांजी औलाद ईअं यतीम न थिए जीअं सकीना थी। मूंखे लॻे थो जेको मजलिस जो माहौल आहे शायदि हे मुकान जी मजलिस आहे, जेके परदेसी आयल आहिनि मथां उन्हनि खे इहो ई हुजे त सिर्फ़ मसाइब अहिड़ी महल ठही वई आहे। मुंहिंजो ज़ाहिर ते नाहिया में 12हों इमाम तो फरमाए, मां सोचां थो तूं ॿुधंदे कीअं। मुंहिंजो 12हों इमाम ज़ियारत नाहिया में तो फरमाए, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि बीबियुनि ते जंहिंजे रसनि वारनि ॿाहुनि जो गोश्त ख़तम थी वियो। ॿुधी सघे त ॿियो जुमिलो पढ़ां मसाइब जो। मालक ज़माने जो दस्तूर आहे, औरत केॾी बि मुजरिम हुजे पर हुनखे हथ खड़ियूं न पाराईंदा आहिनि। साईं ॾाढो ॾुखियो जुमिलो चयो जेको मां पढ़ी नथो सघां। औरत केॾी मुजरिम हुजे पर हुनखे हथ खड़ियूं न पाराईंदा आहिनि। अली जी धीअ जी अजीब क़िस्मत आहे। अली जी धीअ जो पंहिंजो मुक़द्दर आहे। रोई वठो त मां हिकिड़ो मसाइब जो जुमिलो पढ़ां। साईं ज़ैनब जो ॾुखियो आराम सां रोईंदा अचो त मां पढ़ां। हिकु दफ़ा मूं ॾे ॾिसो, हिकु दफ़ा मूं ॾे ॾिसो ताकी तोखे अहसास थींदो इहा मुसीबत ज़ैनब जी केॾी वॾी आहे। चवनि था अकबर जी जागीर मां हे पढ़ण वारा पढ़ंदा आहिनि, पसे गर्दन हथ ॿधा हुया। पहिरियां कमीणनि ज़ैनब खे हथ जिन महिल रसियूं पारायूं त हथ ही हुया। पसे गर्दन कॾहिं ॿधऊं, ही हथ तॾहिं ॿधऊं जॾहिं मक़तल में अची करे ज़ैनब पथरनि जो मातम कयो। हिननि कमीणनि चयो त जेकॾहिं इहे हथ ही हूंदा त बीबियूं शाम ताईं पहुची न सघंदियूं। सजाद खे चई पंहिंजे मामरनि खे चयो त पंहिंजा हथ ही कनि ताकी पोयां रसियूं पारायूं। जुमिलो ॿुध, रसियूं त लसियूं पर निशान रहिजी विया। ख़ुदा जो कसम मां तव्हां खां पुछां थो, ज़ियारत नाहिया में मुंहिंजो इमाम ॿियो जुमिलो तो फरमाए, तूं ॿुधी न सघंदे ॾुखियो जुमिलो आहे। मुंहिंजो 12हों इमाम तो फरमाए, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि हस्तियुनि ते जंहिंजा चेहरा सर्दी ऐं गर्मी जी वजह खां सुञाणप जोगा न रहिया। मुंहिंजा सरदार उन क़ैद में क़ैदी हुया जंहिं क़ैद खाने खे छत न हुई। ओ आख़िर में वेठल आज़ादार हो जंहिंखे रोअण न थिए अचे, पंहिंजो गंद झुकाए वेहे मथां पासे में सजाद वेठो हुजे। मुंहिंजो गयूर इमाम तो चवे जॾहिं सुबुह जो सिज उभरंदो हो न, मुंहिंजो भेनरूं मारूं पुफियूं अची करे ओभर वारी दीवार जी छां में वेहंदियूं हुयूं। जेॾी महिल सिज लहण वारो थींदो हो, मुंहिंजो मस्तूरात ओलह वारी दीवार जी छां में वेहंदियूं हुयूं। पोइ हिन ॻोठ में वसंदड़ आज़ादार मां तव्हां खां पुछां थो, सजाद रोंदो रोंदो ज़मीन ते वेही करे चए थो जॾहिं सिज नेज़े बराबरि थींदो हो न, मंझंद जे टाइम ते मुंहिंजो मारो चवंदियूं सजाद केॾी गर्मी आहे। न आराम सां हिकिड़ो जुमिलो ॿुध, पोइ रोए। जनाब सकीना सजाद जे साम्हूं अची हथ वधी करे चवंदी, अदा सजाद तूं लोहा ज़ेवर हिकु जाइ ते गॾु कर त मां हिननि जे मथां छां बणायां, मथां तुंहिंजा ज़ख़्म ॾुखी पवनि। शाम जे मोमिना औरतनि खे ख़बर पई जॾहिं खां वठी क़ैदीन क़ैद में अची रहिया आहिनि, हितां बीमार थो गुज़रे शिफ़ा थी मिले, बे औलाद थो गुज़रे औलाद मिली थी वञे। मां हिकु जुमिलो तो पढ़ां, जेके बीमार आहियो झोली फैलाए वियो, जेके बे औलाद आहियो औलाद जे लाइ झोली फैलावे। हिन दरबार में कोई सवाली ख़ाली न मोटंदो। जॾहिं खां वठी इहे हस्तियूं इन क़ैद खाने में अची तरसियूं, हितां बीमार तो गुज़रे शिफ़ायाब
बे औलाद तो गुजरे औलाद मिली थी वने रोई पिया तो जुमलो पढ़ा फजर जी नमाज खां बाद अली जो थियूं अहिड़ो सोनो क़ुरान पढ़ंदियूं हुयूं शाम जो मोमिनियां चवंदियूं अहिड़ो सोनो क़ुरान त मदीने वारी ज़ैनब पढ़ंदी अहिड़ो भलो क़ुरान त मदीने वारी ज़ैनब पढ़ंदी आहे। इहा बरकत उन घर में आ जंहिं घर में खानदान अहल बैत रहंदो आहे। इतां शाम में इनकलाब थो अचे यज़ीद कमीनो अल्लाह लानत करे सैयदन जे रिहा थो करे। कोई इनकलाब ना आयो हो मजबूर थो ॾिठई अगर कुछ टाइम अली जो धीअरूं हिते वेही अज़ादारी कंदी रहियूं त मुंहिंजी हुकूमत न बचंदी। मोमिना औरतूं गॾिजी आयूं दरवाज़े ते तो असांजे गयूर इमाम जा ज़ेवर हलाए करे चवनि थियूं रत रहण वारा क़ैदी जंहिंखे तूं मां सॾींदो आहे उनखे चओ शाम जो मोमिना औरतूं मिलण आयूं। रोई करे फरमाए गो मोमिना तूं चवरायो त अॼु खां बाद ज़मानो क़ैदी चवे तव्हां क़ैदी न थियो। रोंदो रोंदो सजाद उते आयो जंहिं जाइ ते उमुल मसाए बीवी वेठी अम्मा मुद्दत खां बाद पंहिंजा मिलण आया ज़ैनब केॾी महिल उथे थी केॾी महिल वेहे थी आसमान मोखरे जे थी सुञाणण वारा आहिनि अॼु चादर काढ़े अल्लाह अकबर पंहिंजा आया आहिनि पर पाइण लाइ चादर कान्हे। बीबी दरवाज़े ते आई आहे मोमिना अॻिते वधी सलाम करे चए बीबी असांजा चंद सवालनि जवाब ॾे। सवाल ॿुधी पूरो जा पहिरियों पहिरियों सवाल करे चएसि बीबी जल्दी ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे? साइण चए मुंहिंजो नालो त ज़ैनब हाणे भाइरनि मोई थी सॾिया। मुंहिंजो नालो ज़ैनब आहे पर हाणे भाइरनि मोई थी सॾिया। बीबी अल्लाह जे सदके जल्दी ॿुधा जे नालो ज़ैनब थी दस तूं ज़ात जी केरा साइण चई ज़ात जी सैयल्ला दिया ज़मीन त उथी हथ ॿधी चए वतन जो नालो साइण चए मुंहिंजे वतन जो नालो मदीना मदीने जो नालो आयो चादर में हथ विझई। बीबी जे मदीने वारी ज़ैनब त बाबे जो नालो छा अथई? साइण चए मुंहिंजे बाबे जो नालो अली साइण चए छा उहो अली जंहिंजो हिकु पुटु आहे जंहिंजो नालो हुसैन छा उन अली जी धीउ आहे जंहिंजे पुट जो नालो हुसैन आहे? साइण चएसि मोमिना तूं हुनखे सुञाणींदी आहे चए जी मां सुञाणा ईअं कोई न सुञाणे। ज़ैनब रोई करे चए थी सुञाणींदी आहे त उनजी हिकु भेण चए मदीने में मां उन खां क़ुरान पढ़ियो साइण चए थी जे उहा ज़ैनब मिलाया सुञाणी चए मां कीअं न सुञाणा? साइण मां मथे करे चए थी सुञाण उहा मदीने वारी ज़ैनब मां चए थी बीबी पक नथी थिए जो तूं मदीने वारी ज़ैनब हुजी। साइण चए थी छो? हिन जे लाइ जंहिं ज़ैनब जे भाइरनि जी कतार में अब्बास जहिड़ो भाउ हुजे उहा तो वांगुरु लुट बि न आहे। साइण रोई करे चए थी उहा त मुंहिंजो चुप में पुसी वियो
मुझे लुट जा खां पहिरियां वो मार जी वियो हो न त कंहिंजी जरूरत ही कोई ज़ैनब जी चादर लुटे आ अली जी धी तो सणा दुआ उसी ते असांजे घरनि में ताम न पचंदा चिराग न बरंदा ॿार फन न थियंदा जेसी ताईं तुंहिंजूं क़ैदूं रिहा न थियूं थियनि हिते इनकलाब थियो अचे शाम में आयूं घर विछायल कालीन वेड़नि पाणीअ जा मश्क ज़मीन ते हारियनि नंढनि ॿारनि जा गिरेबान चाक करे मथे में खाक विधनि शाम जो मर्द मोटिया चवंदा तुंहिंजा घर बर्बाद कंहिं कया आहिनि हर औरत पंहिंजे मुड़ुस खे चइबी एसी ताईं घर तव्हांजा आबाद न थींदा जेसी ताईं अली जूं धीअरूं रिहा न थियूं मर्द आया दरबार यज़ीद हुकूमत जो ख़ैर सो घुरे त कैदी रिहा कर शाम जे मोमिननि खे ख़बर पइजी वई आहे मदीने वारा सरदार लुटजी आया अध रात जो सैयद सजाद के घोड़ाए के तो कैदी तुझी मर्जी शाम रहे या वतन वञे मां पढ़ी छॾियो तो ॿुधी छॾियो रिहाई जो नालो ॿुधई केॾीमहिल हिन दीवार सां टकरो केॾीमहिल हिन दीवार सां सिपाही चवंदा कैदी त ख़ुशि थींदा तूं रोए छो तो जॾहिं मुंहिंजो पतो छाए जो वतन वञा अल्लाहु अकबर मुझे बच्चो छाए जो वतन वञा न मुझो अकबर न मुझो आन मोहम्मद न मुझो कासिम न मुझो चाचो अब्बास जब मां पंहिंजी अम्मा खां मशवरो करे अचां जेके हींअर ताईं मजलिस में न रुना हो मां अञा ही जुमिलो चवां जेके ज़िंदगीअ में न रुना आहिनि पंहिंजे कल्ब ते हथ रख मां साहिब जो जुमिलो पढ़ा अम्मा मुबारक हुजे कैदो रिहा थी चवंदा औरत जे विचां हिकिड़ी औरत थी आहे रोई करे चए थी सजाद तॾहिं कैदो रिहा थी आहिनि जॾहिं सकीना दुनिया छॾे वई आहे जेका रोज़ चवंदी हुई अदा सजाद वचन कॾहिं हलंदासीं ज़ैनब आलिया फरमाती सजाद कुझु शर्तनि शहीदनि जा सिर मिलनि शाम गरीबा जी लुट मिले छॾी शाम में हिकु हवेली ख़ाली करे ॾियो मां भाउ थी अदाकारी कंदमि चोथो अहिड़ो जुमिलो चयो आहे सजाद जी वेठो उथी बि थियो जनाबे ज़ैनब फरमायो वञी चए मुंहिंजी पुफी थी चए बशीर महारी मिले मुंहिंजो गैरत वारो सजाद तो अम्मा तूं बशीर खे कॾहिं का सुञाणी आवाज़ आया जॾहिं शाम में पहिरीं दफ़ा आया थे हर बाज़ार में छिनकार करे थे अली जूं धीअरूं अलाए कहिड़ी बाज़ार तेरी शर्त सजाद दरबार में बयान कई मां तॾहिं चयो न जेको ज़िंदगी में न रुनो आहे उहो पाण खे संभाले वेहे ही कमीनो चए थो मां ॿुधो आहे ज़ैनब ऐं हुसैन जो पाण में वॾो प्यार आहे सभु सिर मोटाए ॾींदुमि पर हुसैन जो सिर तॾहिं ॾींदुमि जॾहिं भरी दरबार में ज़ैनब सॼे सर परवाज़ करे ज़ैनब ॾे वञे अॼु बि शाम वञो दरबार में वो रोशनदान मौजूद आहे जंहिंजे मथां लिखियल आहे हाज़ा रअसल हुसैन हे उहा जाइ आहे जितां भेण घरी दरबार में भाउ खे सॼो हो सर परवाज़ करे आयो हो चवंदा भरी दरबार में जॾहिं ग़रीब भाउ खे सॼई इमाम हुसैन जो सर परवाज़ पियो करे हर बीबी चए पई मूं ॾे न आ जिथे ज़ैनब बीठी आहे उते ज़ैनब जे मथां सर परवाज़ पियो करे ईअं हथ वधाए चए पई आ मुंहिंजा हथ आवाज़ या भेण कीअं लहा मूंखे सकीना नज़र नथी अचे तो मुझी ज़ैनब सकीना काॾे वई आवाज़ याद सकीना दुनिया छॾे वई उनखे ग़रीबनि जे कब्रिस्तान दफ़नाया
बस आखिरी जुमलो मसाब जो पतू जान तगयूर इमाम जाने यो सैयदन जो काफिलो वठी सजाद एक चौराहे ते बीठो जब अम्मा इतां टे रस्ता था निकरन हिकिड़ो वञे थो मदीने ॿियो वञे थो वापस शाम टे रस्ते जो सैयद नालो न खयो रोई ॾिनई आवाज़ सजाद रोए थो दो चए छो न तो थियो रस्तो वञे थो ग़रीबन जो कब्रिस्तान अल्लाह अकबर काॾे थो वञे ग़रीबन जो कब्रिस्तान जुमलो ॿुधी पोइ अदादारी कजां हल उन ख़बर ते जेका रोज़ चवंदी ही अदा वतन कॾहिं हलंदासीं मोतो असांजो इमाम आयो भेण जी क़बर ते चादर रखियईं दर रखी जे दो सकीना उठ त वतन हलूं आवाज़ या वतन उड़े वञण जंहिंजूं कैदूं रिहा ओ मुंहिंजा त अञा उहे हथ बदलन जी करबला मां बधराए आई सकीना तूं वतन नथी हले पोइ लंघल न न ॿुधी सघंदो अगरि को सैयदा त माफ़ी थो वठां कबर मां आवाज़ आई अदा सजाद मुंहिंजी नंढड़ी चादर खणी करबला वञा आवाज़ आई अकबर खे ध्यान असगर खे ध्यान गरीब बाबे खे ध्यान सकीना केॾे थी मोकिले आवाज़ आई चादर खणी दरिया जे किनारे वञा ओ जेका लाश बग़ैर बाज़ुअनि जे मिलई मुंहिंजी नंढड़ी चादर जे कदमनि ते रखजां चइजां